सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में मुतालबनि जी मइता लाइ सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते चोथें ॾींहुं बि आफ़ीसुनि जी तालाबंदी करे एहतजाज रिकॉर्ड कराया विया। एहतजाजी मुज़ाहिरा टंडो आदम, थारू शाह, मीरपुर ख़ास, काज़ी अहमद, मोरो, मीरपुर साकरो, उडेरो लाल, नवाब वली मोहम्मद टिगड़ी, चोटियारियूं, नवाब शाह, नौदेरो, दौड़ समेत ॿियनि शहरनि में रिकॉर्ड कया विया। मेहड़ वेझो ॻोठ बख्श लाखेर में पाणी जी खुड मां 2 मासूम नींगरनि जा लाश वारसनि मूजिब गुज़िरियल ॾींहुं 2 ॿार पुरस्रार नमूने गुम थी विया, जंहिं जी रिपोर्ट पुलिस खे दाख़िल कराई। नींगरनि जे मौत जो कारण मालूम नाहे थी सघियो। खोटी नींगरनि जा लाश घर पहुचण ते घर में कोहराम मची वियो। मीरपुर साकरो जे ॻोठ यूसुफ हेमराणी में हेमराणी बिरादरी जी 2 धुरियुनि में जहिड़ो थी पियो। जहिड़े में लठियूं ऐं कुआड़ियूं लॻण सबबि 9 ॼणा सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन खे तिबी इलाज लाइ मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जॾहिं त 2 ज़ख़्मियुनि खे गणती जोगी हालत में कराची अस्पताल रेफर कयो वियो। इतला ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जहिड़े ते ज़ाब्तो आंदो। ज़ख़्मियुनि में शोहेब, मज़र, सोराब हेमराणी समेत ॿिया शामिल आहिनि। पुलिस मूजिब मामूली ॻाल्हि ते जहिड़ो थियो, जंहिं ते ज़ाब्तो आंदो आहे। रिक्शा में जसकम बशीर ख़ान जे ज़िले अॻवाननि तरफ़ां तंबूरो चौक ते वाइस चांसलर नवाब शाह यूनिवर्सिटी मदद अली शाह ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मटियारी ज़िले जे ऑर्गेनाइज़र आबिद शाहणी चयो त जसकम जे चीफ ऑर्गेनाइज़र हनान अब्बासीअ खे अदालत मां वापसी दौरान मदद शाह जी चुर्च ते पुलिस गिरफ़्तार करे वरितो, जेको सरासर ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। जेकॾहिं पुलिस पंहिंजो रवैयो तब्दील न कयो त एहतजाजी दाइरो वसी कयो वेंदो।